अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ सां माहिया फौजिया एजाज। सब खां पहिरियां हेडलाइन। करप्शन जे आलमी दर्जाबंदी में पाकिस्तान जी सूरत हाल बदतर थी वई। करप्शन जी दर्जाबंदी में पाकिस्तान 16 नंबर मथ हले वियो। गुज़िरियल साल 140 नंबर ते रहंदड़ पाकिस्तान करप्शन में 140 नंबर ते अची वियो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल सॼी दुनिया में करप्शन जे आलमी दर्जाबंदी रिपोर्ट जारी करे छॾी। पाकिस्तान जी स्कोर में 3 पॉइंट्स जी घटिताई। 2021 में पाकिस्तान 28 पॉइंट हासिल करे सघियो। करप्शन वधण सबब पाकिस्तान करप्शन जी आलमी रैंकिंग में 140 मुल्क बणिजी वियो। आलमी इदारे ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल चयो आहे त पाकिस्तान में करप्शन घटि थियण बदिरां वधी वई आहे। करप्शन रोकण लाइ कोशिशूं न वरितियूं वयूं। कानून जे हुक्मरानी सां गॾोगॾु शहरी ऐं शख़्सी आज़ादी खे बि धचको रसियो। केटी बंदर लॻ समुंड में लांच मिलण सबब गुम थी वियल 9 माहीगीरनि जो पतो न पियो। गुम थी वियल मोहाणनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी। पाक बहरिया जो सर्च ऑपरेशन तरशियन क्रीक, कोबर क्रीक ऐं खुलियल समुंड में कयो पियो वञे। सर्च ऑपरेशन में हेलीकॉप्टर, हेवी बोट्स ऐं जदीद टेक्नोलॉजी जी मदद वरिती पई वई। मुस्लिम लीग काफ के सरबराह ऐं ॻोल्हे वज़ीर आज़म चौधरी शुजात इमरान खान खे मंझे हेठां डांग फेराइण जो मशवरो ॾेई छॾियो। चौधरी शुजात चयो आहे त वज़ीर आज़म ॾिसे त संदसि सलाहकार कंहिंजी गेम खेॾी रहिया आहिनि। सलाहकार उहे ॻाल्हियूं उछलाईंदा आहिनि जिन जो नुक़सान इमरान खान खे थींदो आहे। ख़तरनाक थियण वारो बयान कंहिं दुश्मन जहिड़े दोस्त ॾिनो हूंदो। वज़ीर आज़म मुख़लिसनि खे दुश्मन सम्झण बदिरां संदन मशवरा ॿुधे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 17 मरीज हयातियूं विञाए वेठा। NCOC मूजिब सॼे मुल्क में 49,595 माण्हुनि जा नमूना वरिता विया। गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना जी 6,357 केसनि जी तस्दीक। आकारी केसनि जी शरह 12.81% रही। छह मार्च ते त्रिलांग मार्च जी तैयारी लाइ मुखालिफ़ इतिहाद PDM जो इजलास अॼु इस्लामाबाद में थी रहियो आहे। मौलाना फज़लुर रहमान PDM इजलास जी सदारत कंदो। पार्लियामेंट अंदर ऐं ॿाहिरि मुखालिफ़ जी तहरीक ऐं हिकमत अमली ते ग़ौर थींदो। PDMM सेक्रेटरी जनरल शाहिद खान अब्बासी इजलास जो 4 नुकाती एजेंडा जारी करे छॾियो। इजलास में स्टेयरिंग कमेटी जी सिफ़ारिशुनि जी तौसीक़ कई वेंदी। मरी में 2 ॾींहनि खां पोइ बर्फ़बारी जो सिलसिलो रुकिजी वियो। 3 फुट बर्फ़ पइजी चुकी। ज़िंदगीअ जो निज़ाम मफ़लूज। ओतिरे इलाक़नि में बि बर्फ़बारी सबबि थधि में वाध। कराची में बि थधि वधी पई। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में सर्दी जी लहर 28 जनवरी ताईं बरक़रार रही सघे थी। कराची समेत सॼे सिंध में मौसम ख़ुश्क ऐं सर्द रहण जो इम्कान। ऑस्ट्रेलिया श्रीलंका जे दौरे खां पोइ पाकिस्तान लाइ तयारियुनि जी तस्दीक करे छॾी। क्रिकेट ऑस्ट्रेलिया जो चवणु आहे त डेविड वार्नर ऐं मिचेल मार्श श्रीलंका ख़िलाफ़ T20 सीरीज़ में शामिल न आहिनि। ॿई क्रिकेटर पाकिस्तान लाइ दौरे जी तयारी जे करे सीरीज़ में शामिल न हूंदा। ऑस्ट्रेलियाई कोच जस्टिन लैंगर ऐं ॿियो अहम अमलो बि पाकिस्तान जे दौरे जी तयारी लाइ मोकलूं वठंदो। एंड्रियो मैकडोनल्ड श्रीलंका ख़िलाफ़ T20 सीरीज़ में हेड कोच हूंदो।
Sen kendi canını düşün. Konuşana kadar elimdesin. Bizim canımızın bir pahası mı var sanırsın? Zalimlere dilimiz laldır. Biz zulüm içinde yaşarsak zillet, zulüm içinde ölürsek şehadet olur. सल्तनत उस्मानिया ने ठहल जग मशहूर तारीखी तुर्क सीरीज अर्तुगरुल कासी में अर्तुगबी जो किरदार अदा कंदड़ तुर्क अदाकार आइब्रेक पेक्चिन 51 वरनि जी उमिरि में लाडाणो करे वियो। आइब्रेक पेक्चिन फिफड़नि जे कैंसर में मुब्तला हो, कंहिं सां पाणे ॻोठ मर्सिया में मिटीअ मां हवाले कयो वेंदो।